गढ़ी यासीन अस्पताल में 2 ॾींहं अॻु एमएस पारां ताज़े ॼावल ॿार जो इलाज न करण ऐं ॿारड़े जे फोत थियण वारियूं ख़बरूं मीडिया ते अचण बाद सिविल जज पाण मुरादो नोटिस वठी छॾियो। सेशन जज एसएचओ गढ़ी यासीन खे एमएस ऐं फोती ॿारड़े जे पीउ खां बयान रिकॉर्ड कराए 3 ॾींहं अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। 2 ॾींहं अॻु बोरची अली नवाज़ सबायो जो ताज़ो ॼावल ॿार रूरल हेल्थ सेंटर में एमएस डॉक्टर ज़हीर अब्बासी पारां इलाज न करण सबबि तड़पी फोत थी वियो। ॿारड़े जे फोत थियण वारियूं ख़बरूं मीडिया ते अचण बाद सिविल जज गढ़ी यासीन मुश्ताक अहमद जोखियो नोटिस वठंदे एसएचओ गढ़ी यासीन खे ॿारड़े जे फोत थियण बाबति मुकमल जांच करे 3 ॾींहं अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। एसएचओ गढ़ी यासीन गुलज़ार अली बुरड़ो फोती ॿारड़े जे पीउ ऐं एमएस गढ़ी यासीन खे बयान रिकॉर्ड कराइण लाइ लेटर जारी करे छॾिया, जंहिं बाद अली नवाज़ सबायो थाणे ते पहुची पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। उन मौक़े ते इंसाफ़नि सां ॻाल्हाईंदे चयो त एमएस डॉक्टर ज़हीर अब्बासी पारां इलाज न करण सबबि मुंहिंजो मासूम ॿारड़ो फोत थियो। हुन चयो त आउं सिविल जज मुश्ताक अहमद जोखियो जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं पाण मुरादो नोटिस वरितो आहे।